पगण वगण लॻोठ यारोदीरो भरसां वारावगण रोड ते अफ़सोसनाक रोड हादसे में ज़ाल मुड़स ऐं संदन मासूम ॿार सख़्त ज़ख़्मी थी पिया। तहसील फ़िरोज़ गुल जी रिपोर्ट में तफ़सील मूजिब गोठ बोहर जा रवासी वलाम सरवरो को संदस घुरवारी मुस्मात रीमा ख़ातूं ऐं संदन मासूम ॿार मोटरसाइकिल ते पंहिंजे गोठ बोहर खां लाड़काणी वञी रहिया हुआ त ओचितो हलंदड़ मोटरसाइकिल जी टायर में मुस्मात रीमा जो बुरको फासी पियो, जंहिं सबबि मोटरसाइकिल बि क़ाबू थी रोड ते किरी पई। हादसे जे नतीजे में मुस्मात रीमा ख़ातूं संदस मुड़स वलाम सरवरो ऐं संदन मासूम ॿार सख़्त ज़ख़्मी थी पिया। इत्तला मिलण ते पुलिस फौरी तौर वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मीन खे खणाए वगण जे रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि पारां खेनि शुरूआती तिबी इमदाद फ़राहम कई वई। डॉक्टरनि मूजिब मुस्मात रीमा ख़ातून जी हालत ॻणति जोगी हुजण सबबि खेसि वधीक इलाज लाइ लाड़काणी जी ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त संदसि मुड़स ऐं मासूम ॿार जो इलाज जारी आहे। वाक़े खां पोइ इलाइक़े में अफ़सोस जी लहर छानियल आहे, जॾहिं त शहरी मोटरसाइकिल हलाईंदे बि की चादर या डिघनि कपिड़नि खे एहतियात सां संभालण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो त जीअं अहिड़नि अफ़सोसनाक हादसनि खां बची सघिजे।